औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फरमान नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नेक माण्हू उहो आहे जेको पंहिंजे ख़ानदान जी हिफ़ाज़त करे थो ऐं उन्हनि जे कंहिं बि गुनाह में शामिल नथो रहे। फरमान नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको माण्हू पंहिंजे नफ़्स ते ज़ाब्तो रखे थो उहो ई नेक माण्हू आहे। फरमान नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां मां नेक माण्हू उहो ई आहे जेको आख़िरत जे तयारीअ लाइ तयारी कंदड़ हुजे थो ऐं पंहिंजे आख़िरत नेक अमलनि ज़रिए संवारे थो ऐं ॿियनि इंसाननि ते भार नथो बणिजे। फरमान नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां मां नेक माना उहे आहिनि जेके वाइदे जा सचा हुजनि था ऐं पाण खे मुअतर रखंदा हुजनि।